ऋषि मुनि वेद बतावे हवनि दशरथ जी करावे हो। ऋषि मुनि वेद बतावे हवनि दशरथ जी करावे हो। ओही हवनिया में शंकर जी अइले, शंकर जी अइले हो, शंकर जी अइले। ओही हवनिया में शंकर जी अइले। गौरा जी चौका पुरावे हवनि दशरथ जी करावे हो। गौरा जी चौका पुरावे हवनि दशरथ जी करावे हो। ऋषि मुनि वेद बतावे हवनि दशरथ जी करावे हो। ऋषि मुनि